जी नाज़रीन, असां शिकारपुर मां अफ़सोसनाक ख़बर जे आगाही शेयर कंदा हलूं। हथियार बंदन फायरिंग करे हिंदू वापारी खे क़तल करे छॾियो आहे। शिकारपुर जी अनाज मंडी में मुंशी तौर कम कंदड़ हिंदू वापारी खे हथियार बंदन बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो आहे। स्टोरगंज थाणे जी हद में अनाज मंडी में मुंशी तौर कम कंदड़ शंकर लाल वलद सुंदर लाल के मोटरसाइकिल सवार हथियार बंदन पिस्टल ऐं रिपीटर जा सिधा फायर करे शदीद ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे वापारनि इलाइक़े वासियुनि हद जी पुलिस जी मदद सां शिकारपुर जी सिविल अस्पताल मुंतक़िल कयो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। ज़रूरी कार्रवाई बाद मक़दूल शंकर लाश वारसनि हवाले कयो वियो। ॿिए तरफ़ हिंदू बिरादरी सियासी समाजी धुरनि पारां जेल चौरंगी वटि लाश रखी रोड ते धरणो हुयो, जंहिं सबबि सिंध बलोचिस्तान ऐं पंजाब ईंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। हिंदू बिरादरी जो चवणु आहे त शंकर लाल खे बेगुनाह क़तल करे ज़ुल्म कयो वियो आहे, जॾहिं त धरणे खे ख़तमु करण लाइ SSP शिकारपुर कामरान नवाज़ पंजूता ऐं ASSP सिटू हिंदू बिरादरी सां ॻाल्हियूं करण लाइ पहुता, पर हिंदू बिरादरी धरणो ख़तमु करण लाइ इनकार करे छॾियो। हिंदू बिरादरी मुतालबो कयो आहे त बेदर्दी सां क़तल कयल शंकर लाल जो क़तल केस दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल कयो वञे त हू धरणो ख़तमु कंदा। ॿिए पासे पुलिस मुताबिक़ वाक़े में मुलविस जवाबदार अहमद ख़ान गोपाम खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मुताबिक़ जंहिं ॾोह जो इतराफ़ बि पिणु कयो आहे, जॾहिं त वाक़े जो केस वारसनि जी फ़रियाद मुताबिक़ दाख़िल कयो वेंदो। आख़िरी इतलाउनि ताईं पुलिस ऐं हिंदू बिरादरी जे माण्हुनि में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं, जंहिंखां पोइ धरणो ख़तमु कयो वियो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।